अव्हां खे दुनिया में पैदा थींदे केतिरा साल थी विया आहिनि ऐं केतिरा महीना थी विया आहिनि। इहो तक़रीबन सभु खे ख़बर हूंदी आहे। मां 20 सालनि जो आहियां, मां 25 सालनि जो आहियां, मां 30 सालनि जो आहियां। लेकिन छा तव्हांखे ख़बर आहे त तव्हांखे दुनिया में पैदा थींदे केतिरा मिंट, केतिरा घंटा ऐं केतिरा सेकंड थी विया आहिनि। त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, इहा हर कंहिंखे ख़बर न हूंदी। त पोइ अॼु जी वीडियो में मां ॿुधाईंदुमि त अव्हां कीअं पंहिंजी डेट ऑफ बर्थ जी मदद सां इहो सभु कुझु तव्हां आसानी सां मालूम करे सघो था। जी हाँ दोस्तों, अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां अब्दुल करीम ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल करीम मोबाइल स्टूडियो। अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त तव्हां कीअं पंहिंजे मोबाइल में मौजूदु गूगल जी मदद सां हिकिड़ी वेबसाइट जे ज़रिए सां अव्हां इहो सभु कुझु आसानी सां मालूम करे सघो था। तव्हांखे दुनिया में पैदा थींदे केतिरा मिंट, केतिरा घंटा ऐं केतिरा सेकंड थिया आहिनि। त उन लाइ तव्हांखे छा करिणो आहे, उन लाइ तव्हांखे पहिरीं गूगल ते अचिणो आहे। गूगल ते अची करे हिते तव्हांखे सर्च बार में लिखिणो आहे calculate.net। ये तव्हां ॾिसो था calculate.net। calculate.net लिखण खां बाद हिन खे तव्हां हेठि स्क्रॉल कयो। हेठि स्क्रॉल कंदा ईंदव त हिते तव्हांखे नज़र ईंदो, ही तव्हांखे निशान हणी करे मां ॾेखारियां थो। हिते तव्हांखे नज़र ईंदो एज कैलकुलेट। हिन एज कैलकुलेट ते तव्हां क्लिक कयो। एज कैलकुलेट ते क्लिक करण खां बाद हिते तव्हां पंहिंजी बर्थ वारो तव्हांजो महीनो आहे पैदाश उहो सिलेक्ट कयो। हिते तव्हां तारीख़ पैदाश पंहिंजी उहा सिलेक्ट कयो ऐं हिते तव्हां उहो साल लॻायोसि जंहिं साल में तव्हांजी पैदाश थी आहे। उन खां बाद हिते मौजूदु कैलकुलेट आहे, हिन खे तव्हां क्लिक करे छॾियो। बस थोरी देरि खां बाद हिते तव्हांखे 6 अप्रैल खां वठी 27 अप्रैल ताईं तव्हांखे केतिरा 26 साल 21 ॾींहं थी विया आहिनि, 312 महीना 21 ॾींहं थी विया आहिनि ऐं 1359 हफ़्ता 4 ॾींहं थी विया आहिनि ऐं 9517 ॾींहं थी विया आहिनि। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे हिते घंटा, मिंट ऐं सेकंड सभु कुझु तव्हांखे हीअ वेबसाइट ॿुधाईंदी। त दोस्तों, अॼु जी वीडियो तव्हांखे कीअं लॻी? उम्मीद कयां थो वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। अगरि ये वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे त मुंहिंजो यूट्यूब चैनल करीम मोबाइल स्टूडियो खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। मिलूं था अगली वीडियो में। तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।